सारी जहन भायो नीहु नबिया जे नाम सा साईं फरमाइंदो इए हो तो वहां भी उडरंदो हणे ठुक में न हणा आया ना उम्र सारी जहन भायो नीहु नबिया जे नाम सा बेमिसल इश्क़ रिसालत मुस्तफा जे बेमिसल इश्क़ रिसालत जो मुस्तफा साईं जी जेका विलादत थी न वो 27 रमज़ान जुमे जी रात हुई सुबह जो बाख फुटे मार थी साईं जी जेका रुखसती थी वो हमारी 11 रजब शरीफ जुमे जी रात हुई पीरा पीर जी 11 तारीख जागो था अलाए निंड में आयो पान कराची में लियाकत नेशनल अस्पताल में हुआ शाम जो टाइम हो पान अखियूं बंद हो सीने मुबारक ते हथ हो एकड़ो मेमून ज़ात जो मथा चेला ये मोकल वठी पहुतो जे ॾिठे साईं जो अखियूं बंद पर पान फरमाए रहा हाज़िर आहियां हाज़िर थींदुसि पर 11 तारीख़ जुमे जी रात छा बाबा समझो था हाज़िर आहियां हाज़िर थींदुसि 11 तारीख़ जुमे जी रात वो मेमून साथ रोज को साईं अख फटी मुझे